अवांखे आगाह कई पिया अॼु थींदड़ वफ़ाक़ी काबीना जो इजलास मुलतवी कयो वियो आहे। काबीना इजलास में आइनी तरमीम जे मुसविदे जी मंज़ूरी ॾियणी हुई। ज़रियनि जो चवणु आहे त आइनी तरमीम बाबति पीपल्स पार्टी कंहिं बि नतीजे ते न पहुची सघी। अवांखे ॿुधायूं पिया अॼु थींदड़ वफ़ाक़ी काबीना जो इजलास मुलतवी कयो वियो आहे। काबीना इजलास में आइनी तरमीम जे मुसविदे जी मंज़ूरी ॾियणी हुई। ज़रियनि जो चवणु आहे त आइनी तरमीम बाबति पीपल्स पार्टी कंहिं बि नतीजे ते न पहुची सघी आहे। अवांखे ख़बर ॾियूं पिया अॼु थींदड़ वफ़ाक़ी काबीना जो इजलास मुलतवी कयो वियो आहे। काबीना इजलास में आइनी तरमीम जे मुसविदे जी मंज़ूरी ॾियणी हुई। ज़रियनि जो चवणु आहे त आइनी तरमीम बाबति पीपल्स पार्टी कंहिं बि नतीजे ते न पहुची सघी। अॼु थींदड़ वफ़ाक़ी काबीना जो इजलास मुलतवी कयो वियो आहे। काबीना इजलास में आइनी तरमीम जे मुसविदे जी मंज़ूरी ॾियणी हुई। ज़रियनि जो चवणु आहे त आइनी तरमीम बाबति पीपल्स पार्टी कंहिं बि नतीजे ते न पहुची सघी।